प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असां सां प्रोग्राम कोयटा टाइम में असांजो मौजूद महिमान आहे पीपल्स पार्टी बलोचिस्तान जो अॻवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर हाजी अली मदद जतक साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे अॼोके प्रोग्राम में बलोचिस्तान अंदरि पीपल्स पार्टी जी नाकामी ऐं उनखां सवाइ साबिक़ा जेका हुकूमत जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं हिन मौजूदा हुकूमत जे हवाले सां तफ़सील सां ॻाल्हि ॿोल करे सघंदासीं। हाजी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाजी साहब, हिकु तव्हांजी हुकूमत हुई जेका ख़तमु थी वई, हिकु हीअ हुकूमत आहे, तव्हांखे ॿिन्ही हुकूमतुनि में को फ़र्क़ु नज़र अचे थो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों तुंहिंजो ऐं तुंहिंजे टीम जो ऐं चैनल जो मां शुक्रगुज़ार आहियां। ॻाल्हि इहो आहे कि मौजूदा हुकूमत में ऐं साबिक़ा हुकूमत में इहो फ़र्क़ु आहे कि असां बलोचिस्तान जा जेका रिकॉर्डिक चओ ऐं ॿिया जेका बि वॾा वॾा जेका मादनियात जेका बलोचिस्तान पीपल्स पार्टी जो जेको गवर्नमेंट हो हुननि खे विकिणणु न ॾिनो ऐं बलोच क़ौम ऐं बलोचिस्तान अवाम जे लाइ उन्हनि खे कंहिंखे ॾिनो न। मौजूदा गवर्नमेंट जीअं अचण सां ई ऐं हिननि खे कॉम्प्रस्तान खे गवर्नमेंट ॾिनो इन जे ख़ातिर के रिकॉर्डिक खे चिली कंपनी ते विकिणी छॾनि, संदक खे विकिणी छॾनि, ग्वादर खे विकिणी छॾनि, जेतिरो बि बलूचिस्तान जा वसाइल उनखे ॿाहिरि कंपनियुनि ते विकिणी छॾनि। असांजो गवर्नमेंट में ऐं हुन जो गवर्नमेंट में इहो ई फ़र्क़ु हुयो। अच्छा, असीं डॉक्टर मालिक त चवे थो त रिकॉर्डिक मामले ते मां सख़्तु स्टैंड वरितो आहे ऐं आलमी अदालत में केसनि में हाज़िरिन ते वञे थो ऐं हू चए थो त कंहिं बि सूरत में पंहिंजे जेके बलूचिस्तान जा जेके वसीला आहिनि उन तां हथु न खणंदासीं। तव्हांखे छा थो नज़र अचे त हिननि सभु कुझु विकिणी छॾियो आहे? ॻाल्हि इहो आहे कि जहाँ तक डॉक्टर मालिक बलोच जो ॻाल्हि आहे, हिकिड़ो शरीफ़ माण्हू आहे, मिडिल क्लास सां तालुक़ु रखे थो, वर्कर आहे, असां बि वर्कर जो एतिराम कयूं थो ऐं चवण में इख़बारी बयाननि में या इलेक्ट्रॉनिक मीडिया में अची बयानु ॾियण में ऐं हक़ीक़ी उन में फ़र्क़ु आहे। सॼो कमु करे विया आहिनि। हे जेको अदालतनि में अचनि वञनि था, सॼो असांजो गवर्नमेंट जो हुकूमत में जेको असां केस कयोसीं उहो ई केस हले थो। हे त हिननि खे विकिणी छॾिया, हे त मां सम्झां थो कि पंहिंजा जेका बि हिसो हुया, पाण तूं ॾिठो तमामु चैनल में आयो कि हर कंहिंखे पंहिंजो हिसो मिलियो, बिल्कुलु इन खे विकिणी छॾिया आहिनि, जंहिंखे असां कोशिशि करूं था कि असांजो गवर्नमेंट आयो असां हिन खे बिल्कुलु न ॾींदासीं। अच्छा, तव्हांजी हुकूमत जेका 3 महीना अॻु ख़तमु कई वई, मुक़ररु मुदे खां 3 महीना अॻु गवर्नर राज नाफ़िज़ कयो वियो, हिकु दहशतगर्दी जो वाक़ियो थियो, उनखे बुनियादु बढ़ाए, त छा था सम्झो त उन वाक़ई दहशतगर्दी जे बुनियाद ते हुकूमत खे ख़तमु कयो वियो या को ॿियो उन जे पोयां को ॿियो रीज़न हुयो? ॾिस, ॻाल्हि इहो आहे कि असांजी दौर में मां सम्झां थो कि जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बलूचिस्तान में गवर्नमेंट ख़तमु कयो वियो, दहशतगर्दी उन टाइम उरूज ते हुयो। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में मां सम्झां थो दहशतगर्दी हुयो, हाणे बि आहे, पर एतिरो उन असांजे ज़माने में ज़ाहिर आहे ॿाहिरि जा मुदाख़िलत, अफ़गान इंटेलिजेंस जो मुदाख़िलत, राय जो मुदाख़िलत हे त थींदो आहे, पर हींअर थोरो कमु आहे। ऐं असांजो उहो कमु छो आहे? हीअ जेकर थोरो घटि आहे उहो छो? इन जो कहिड़ो सबबु आहे? डॉक्टर मालिक जी हिन में एफिशिएंसी आहे? हे सभु असांजा इदारनि जो कामयाबी आहे। हिकु क़ौमी असांजा खुफ़िया इदारा आहिनि, इहा जेका बि अगरि दिलि सां कमु करनि त इंशा अल्लाह ताला पाकिस्तान में कोई बि अहिड़े तरीक़े सां मामिलो न थींदो। ऐं 3 महीने अॻु में असांजो गवर्नमेंट खे ख़तमु कया, हीअ त मां सम्झां थो कि कोई अहिड़ो वॾो इशू न हुयो। हर उन में असुल मसइलो छा हुयो जंहिंजे करे हुकूमत ख़तमु कई? छा था सम्झो? जीअं नवाब असलम रैसाणी जो चवणु आहे त असुल मसइलो रिकॉर्डिक ते असल देखो हक़ीक़त में असुल मसइलो हे दहशतगर्दी न हुयो, ठीकु आहे न। असांजी गवर्नमेंट में त पंहिंजो क़बरनि को 250-300 लाश न निकिता हिकु जॻह ते, इन खां वॾो नथो थी सघे। ऐं असांजे गवर्नमेंट में नवाब बुगटी के जहिड़ी शख़्सियत के शहीद न कया न, असां को बि अॻु में शहीद कया विया। असां अहिड़ो मसइलो ई न हुयो। दहशतगर्दी ऐं मज़हब इहे त हर जॻह में हलनि पिया, हे असल मसइलो रिकॉर्डिक हुयो।
अच्छा जी, तव्हांजी हुकूमत में लॻभॻि जेको बि अरसो रहियो, ख़ासि तौर ते हज़ारा बिरादरी जी टारगेट किलिंग या उन्हनि खे टारगेट करे धमाका करणु, इन क़िस्म जूं वारदातूं दहशतगर्दियूं तमामु घणियूं थियूं। इन सबबु छा तव्हां उनखे रोकण में छो नाकामियो? छा इदारनि जो तव्हांखे ताउन हासिलु न हुयो जेको मौजूदा हुकूमत खे हासिलु आहे? ॻाल्हि इहो आहे की इदारनि जो बिल्कुलु असांखे ताउन हासिलु हुयो। जेको थोरो असांजो जेको सीएम हुयो उहो थोरो हर शइ खे मज़ाक सम्झंदो हो, हर शइ खे मज़ाक सम्झंदो हो। गवर्नमेंट हलाइणु मज़ाक न हूंदो आहे, सूबे खे हलाइणु मज़ाक न हूंदो आहे, पार्टी खे हलाइणु मज़ाक न हूंदो आहे। हिन जी ख़ातिर असांखे अहिड़ा ॾींहं ॾिसणा पिया ऐं तक़रीबन हिननि जा 400-500 माण्हू बेचारनि जा ग़रीबनि जा शहीद करे विया। अहिड़ा बि असांजा असांजो सीएम साहिबु हुनजो उज़ुर ते बि न वियो त उहो दुख त कंदा, दिलि में त कंदा। पाकिस्तानी आहिनि, बलूचिस्तानी आहिनि, हिकु जॻह ते रहिया आहियूं, हिकु जॻह ते हो कयूं, हर कंहिंजो पंहिंजो मज़हब आहे, कोई कीअं आहे कोई कीअं आहे कीअं, पर इन में असांजो बि कोताही हुया असांजे सूबे गवर्नमेंट जो, जेको असां बसि हर शइ खे असांजे सूबाई गवर्नमेंट मज़ाक सम्झंदो हो। अच्छा जी, नवाब असलम रईसानी खे बलूचिस्तान जो वज़ीर आला मुक़ररु कयो वियो। बकुल तव्हांजी जेको पार्टी जो सूबाई सदर आहे उनजो चवणु आहे त इहो असांजी क़यादत जो हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो हुयो, जेको फ़ैसिलो आसिफ़ ज़रदारी बि तस्लीम कयो त उनखां इहो ग़लति फ़ैसिलो। तव्हां छा था सम्झो त इहो फ़ैसिलो बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जे हवाले सां फेवर में हुयो या? ॾिस न, ॻाल्हि इहो आहे की ज़रदारी साहिबु तमामु बहितरीनु फ़ैसिलो कयो। ज़रदारी साहिबु ख़ुर्शीद शाह एजाज़ ख़ान जखराणी खे मोकिलियो की वञी ॾिसो पीपल्स पार्टी जा मेंबर छा चवनि था। जॾहिं हिते आया त ज़ाहिर आहे सॼा असां पीपल्स पार्टी जा मेंबर असां नवाब असलम रईसानी ते लबैक कयासीं। ॾिस न, असांजो बलूचिकी में हिकिड़ो मिसाल आहे, हर जंग खां बाद इंसानु सबक़ु सिखंदो आहे। हाणे माण्हू खे छा ख़बर की कंहिंखे इक़्तिदार ते हाणे त कुर्सी ते विहार त मथो फिरी वञे थो। उन टाइम ते बलूचिस्तान जो सफ़ेद रीछ हिकिड़ो नवाब ऐं क़ाबिल एतिराम असां चयो असांजे लाइ तमामु बहितरु आहे, बलूचनि जे लाइ बहितरु आहे, जेको पहाड़नि ते विया आहिनि उन्हनि जे लाइ बहितरु आहे। हुननि सां ॻाल्हाईंदो, हुननि सां 5 साल में बग़ैर इख़बारी बयान में कंहिंसां त वञी कोई न ॻाल्हायो न। त उन खां बाद में नवाब साहिबु थोरो हेॾे होॾे थी वियो, वरना शुरू में त नवाब साहिबु सुठो हुयो। तव्हांजी हुकूमत में नाराज़ बलोच अॻुवाणनि सां ॻाल्हियुनि जे हवाले सां का बि अॻुभराई न थी, का पेशरफ़्त न थी। इन में सूबाई हुकूमत जी वज़ीर आला जी सुस्ती हुई या कुझु ॿियनि इदारनि खां इन क़िस्म जा सिग्नल न पिया मिलनि? आख़िर रंडक किथे हुई, छाकाणि त तव्हांजो जेको वज़ीर आला हुयो उहो बि ख़ुदि बि नवाब हुयो। ॻाल्हि इहो आहे की साबिक़ा दौर या इन खां अॻु वारो दौर या मौजूदा दौर कोई बि सबूत नथो करे सघे की बलूचनि सां कोई वञी ॻाल्हायो आहे। कोई बि न ॻाल्हायो आहे। केरु ॻाल्हायो आहे? सिर्फ़ु मीडिया में अची असां मुज़ाकिरात करूं था, असां हे करूं था, कोई बि न ॻाल्हायो आहे। इन सबबु छा आहे? इहो सबबु हाणे पोइ ॿिए प्रोग्राम में ॿुधाईंदासीं। वॾो सबबु आहे। ॻाल्हि इहो आहे बलूचिस्तान जो मसइले खे अगरि हल करणु चाहिनि त मां सम्झां थो बलूचिस्तान जो मसइलो तव्हां छा सम्झो सियासी आहे या इंतिज़ामी आहे? तव्हांजी पंहिंजी राय त नाराज़ बलूच अॻुवाणनि सां ॻाल्हियूं थियणु खपनि त उन्हनि खे क़ौमी धारा में आंदो वञे। तव्हांजी पंहिंजी राय छा थी? ॻाल्हि इहो आहे, ॾिस न, मां तोखे हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायां की जॾहिं असां अफ़गानिस्तान सां इंडिया सां मुज़ाकिरात करे था सघूं, तालिबान सां तालिबान सां करे था सघूं, ॿिए माण्हुनि सां करे था सघूं, हे त असांजा नाराज़ आहिनि। नाराज़ जो मक़सदु घर जो भाती आहे। भाउ को नाराज़ थो थिए, पुटु पीउ को नाराज़ थो, नाराज़ आहिनि, हिन सां मुज़ाकिरात थिए, मगर क़ौमी दायरे में अची करे ॻाल्हि करनि। छा नाराज़गी आहे? वेही पंहिंजे मुल्क में ॾिस न, असां वेठा आहियूं, असां बलोचूं, असां वेठा आहियूं, पंहिंजो सियासत करूं था, पंहिंजे ग़रीब मिसकिननि जो कमु करूं था। ईअं त न आहे असां ॿाहिरि वञी वियूं। बहरहाल हिननि सां मुज़ाकिरात करणु खपे। हिननि खे जेको बि जाइज़ मुतालिबा आहिनि हुनखे मंज़ूर करणु खपे और उन्हनि ते कमु करणु खपे, बलूचिस्तान जे मसइले खे हल करणु खपे। हालांकि महमूद खान अचकज़ई जो चवणु आहे त जेकॾहिं नाराज़ बलोच अॻुवाणनि खे सां ॻाल्हियूं हू करे सघे थो, जेकॾहिं बलोचनि खे या जेके नंढियूं क़ौमूं आहिनि उन्हनि जे हक़नि जी आइनी ज़मानत ॾिनी वञे त हू नाराज़ बलोच अॻुवाणनि सां ॻाल्हियूं करे थो। त इन जाइ ते हिकिड़ो पश्तून अॻुवाण एॾी वॾी दावा करे सघे थो, पर असां वटि बलोच अॻुवाण जेके बि आहिनि उहे इन हवाले सां ख़ामोश आहिनि। ॻाल्हि इहो आहे की महमूद खान अचकज़ई खे असां सुञाणूं था, असांजो शहर जो आहे,
चवण में ऐं ॻाल्हाइण में फ़र्क़ु आहे। मां सम्झां थो कि कोई बि नाराज़ इन सां ॻाल्हाइण ते छा हथु ॾियण बि सिंधी पसंदि न कंदो। ठीकु आहे, जेको बि नाराज़ आहे तूं वेंदेसि मां वेंदुमि कोई बि वेंदो, ॿियो को पश्तून जो नवाब वञे, पश्तून जो नवाब वञे, बेशक हो सकता है हुन सां वेहनि चवनि हीअ छा आहे हिकिड़ो। अच्छा, हिते वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ हाजी साहब सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो भलीकार। हाजी साहब, पीपल्स पार्टी जो सूबाई सदर जेको आहे मीर सादिक उमरानी साहब चए थो त तव्हांजी जेका हुकूमत हुई उन में तमामु घणी करप्शन थी, अरबें रुपया, ऐं पार्टी जा मतिलबु वज़ीर आला थियो, उनजी फैमिली मेंबर्स थिया, तमामु घणी करप्शन कई, पर नेब अञा ताईं ख़ामोश आहे। नेब छो ख़ामोश आहे? ॻाल्हि इहो आहे कि सादिक उमरानी साहिब खे नेब जो अफ़सर थियणु खपे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गवर्नमेंट में कोई करप्शन न थियो आहे, जंहिंजो हे पाण सूबाई वज़ीर बि रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो सूबाई ज़िम्मेदार सूबाई प्रेसिडेंट रहियो आहे। जॾहिं हू पाण चवे थो कि करप्शन थियो आहे त पोइ हो मां सम्झां थो कि पाण बि इहो करप्शन पोइ पाण कयो हूंदो। पीपल्स पार्टी जो कोई बि गवर्नमेंट में कोई बि मेंबर करप्शन न कयो आहे। करप्शन करण आहे पीपल्स पार्टी जो, जॾहिं कोई पाकिस्तान पीपल्स पार्टी ठटो आहे उन जे ख़िलाफ़ नेब में सॼो कढ पिया आहिनि। हेतिरो चारानो कोई चोराया त हिन टाइम पीपल्स पार्टी जे मेंबरनि खे या साबिक़ हुनखे कोई न छॾिया। उहो बादशाह माण्हू आहे, उहो बसि ईअं ई चवंदो रहंदो आहे। अच्छा जी, मजमूई तौर ते हिन मौजूदा हुकूमत खे 2 साल कंप्लीट थियनि पिया, तव्हां छा था सम्झो कि सियासी अॻुवान सियासी कारकुन जी हैसियत में हिन जा जेके 2 साल गुज़रनि पिया, इन 2 सालनि में उनजी कारकर्दगी कीअं आहे? तव्हांखे कीअं थी उनजी कारकर्दगी? ॻाल्हि इहो आहे कि जॾहिं बि कोई बि गवर्नमेंट, चाहे सूबाई गवर्नमेंट आहे चाहे मरकज़ी गवर्नमेंट आहे, अगरि अवामी वोट जे पर्ची जे ताक़त सां आया आहिनि, अचनि हा त हो कमु करनि हा। हे ॿिए के ताक़त सां आया आहिनि, हे सिलेक्ट थी आया आहिनि, इलेक्शन न थी, हे सिलेक्शन जे थ्रू आया आहिनि, हे बिल्कुलु ज़ीरो, कोई कमु सही काथे बि न थियो आहे। हालांकि पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी ऐं नेशनल पार्टी हिकु ॿिए जूं कटर मुख़ालिफ़ पार्टियूं रहियूं आहिनि माज़ी में, बल्कि कुझु क़ौम परस्त जेके बलोच क़ौम परस्त आहिनि उनजो चवणु आहे त पश्तून जेका पार्टी आहे उन वटि बेस इहो आहे त हू बलोच खां नफ़रत करे थो, ऐं उन्हनि जे गॾिजण सां भला हाणे तव्हां छा सम्झो त कुझु फ़ाइदो थींदो बलोचिस्तान खे, हे ॿई गॾिया आहिनि त? ॻाल्हि कॾहिं बि तूं हे जेको जियोग्राफी नेशनल जियोग्राफी टीवी ते हलंदो आहे, जेको जानवरनि खे ॾेखारींदा आहिनि, जानवर हिक ॿिए खे ईअं कटनि था, जॾहिं कोई जिथे बि कोई मुर्दो ढूंढ ॾिसंदा आहिनि पोइ हर कोई हो हुतां थो खाए, हो हुतां थो खाए, ईअं कोई हो न आहे। पाण में वेही इंतिहाई तारीख़ में बलूचिस्तान जो ईअं करप्शन न थियो आहे जेको ही मौजूदा गवर्नमेंट करे थो। ऐं DG नेप जो बयानु आयो कि 5 साल में साबिक़ा गवर्नमेंट में एतिरो ज़ुल्म न थियो जेको मौजूदा गवर्नमेंट में ज़ुल्म थियो आहे। हिन जो जेको पार्टी जो बुनियादु रखियलु आहे नफ़रत जो, ठीकु आहे न, नफ़रत खे बर्पा करणु ऐं सियासत करणु, ही ॾिस मां त खुले अल्फाज़ सां चवां थो कि पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी हे अफ़गान इंटेलिजेंस जो एजेंट आहिनि ऐं हुननि जे पेरोल ते हलनि था, उतो हुननि खे पैसा मिले थो जेको असांजे पाकिस्तान जे ख़िलाफ़ कमु करनि। त मां त हैरान आहियां हिननि खे छो ठपो हणी खटराया। हे त असांजो सूबाई हुकूमत खे या क़ौमी हुकूमत खे ख़बर अमन अमान जे हवाले सां चयो वञे थो त हिते असां वटि अफ़गानी जेके तमामु घणा वॾी आबादी अफ़गाननि जी आहे, उहे अमन अमान जे हवाले सां दहशतगर्दी जेके कार्रवाई थियनि थियूं उन में कंहिं न कंहिं हवाले सां उहे मुलविस आहिनि। हाणे हिन गवर्नमेंट में पश्तून जा जेके अफ़गानी आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि जा शनाख़्ती कार्ड वग़ैरह ब्लॉक थिया आहिनि। तव्हां छा था सम्झो त इन्हनि जा शनाख़्ती कार्ड त ब्लॉक थिया पर उन खां अलावा उनखे वापसि बि मोकिलणु घुरिजे या अञा उहे?
ॻाल्हि इहो आहे कि बलूचिस्तान में ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में महाजरनि जो अक्सरियत आहे। मां त सम्झां थो सिंध ऐं पंजाब पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 30 साल कुआ आया आहिनि, 40 साल कुआ आया आहिनि, जाइदाद वरिता आहिनि, कारोबार करनि था, जो बि करनि था, बिल्कुलु सभु खे गवर्नमेंट ज़ब्त करे हिननि खे ॿाहिरि मोकिले। मां चवां थो कि पाकिस्तान जो अमन अमान जो असुलु मसइलो अफ़गान महाजरीन आहे। हिननि खे बिल्कुलु हिन जो चई करणु खपे, जेको पाकिस्तानी आहे उन जो हक़ आहे। ॿाहिरि असां हिननि जे लाइ गंज कयो, 30 साल को असां पाकिस्तान हिननि खे पले थो। न हाणे त साईं हिते कोयटा में त तक़रीबन कारोबार ते ई क़ाबिज़ आहिनि अफ़गानी, ऐं जेकॾहिं अफ़गानी सिर्फ़ु बैंकुनि मां ई पंहिंजो पैसो कढनि तॾहिं बि नथो लॻे त को कोयटा आबादु रहंदो। ॻाल्हि इहो आहे कि 1931 में कोयटा आबादु हुयो ऐं इन खे छोटा लंदन चवंदा हुआ। सही। त अॼु छोटा लंदन तबाह थी वियो। त मां चवंदो त भली पैसा कढनि, भला कराची में अफ़गान महाजरीन आहिनि जेको असांजो बैंकूं हलनि था, भला हैदराबाद में अफ़गान महाजरीन या ॿिए मुल्क में। न ईअं न आहे। बलूचनि में, सिंधनि में, पंजाबिन में, पाकिस्तानी पठाननि में हिते वॾा पैसे वारा आहिनि, बेशक कढनि, मगर हिकिड़ो कानून जे दायरे में रही करे पंहिंजो कारोबार करनि। तूं पाण ॾिसे थो केतिरो हालात ख़राब थिए थो हिते। अच्छा साईं, हाणे अचूं था चूंडनि जे मामले ते त 11 मई ते इलेक्शन थिया, पूरे मुल्क में इलेक्शन थिया। बलूचिस्तान में पीपल्स पार्टी खे हिकु बि MP जी सीट न मिली सघी, इन जो सबबु छा हुयो? ॻाल्हि इहो आहे कि 50% तंज़ीमी नाहेली ऐं 50% तो ख़बर आहे पीपल्स पार्टी एतिरो बि कमज़ोर न हुयो बलूचिस्तान में 5 साल गवर्नमेंट करण जे हूंदे, ऐं कम से कम अगरि अधु मेंबर इन जा नाहिल हुया, क्रेप्ट हुया, कम न कया त अधु त कया हूंदा। पीपल्स पार्टी जॾहिं को वजूद में आयो आहे बलूचिस्तान में 2-3 सीट खणंदो आहे। इन चक्कर पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बलूचिस्तान में बिल्कुलु वेही करे हराया विया, जेको असांजो चीफ सेक्रेटरी बिल्कुलु। ऐं पंजाब में पीपल्स पार्टी सां कहिड़ो हशर कया त तूं पाण सां बलूचिस्तान में त छा था चई सघूं। अच्छा साईं, इहो त थियो त एस्टेब्लिशमेंट शायदि राज़ी न हुई त बलूचिस्तान में पीपल्स पार्टी अॻिते अचे, पर पीपल्स पार्टी अंदरि तव्हांजी हुकूमत दौरान ई सख़्तु इख़्तिलाफ़ हुया, ग्रुप बंदी हुई, एतिरे ताईं त सूबाई सदर खां बि वज़ारत खसी वई। तव्हां छा सम्झो त उहे जेके इख़्तिलाफ़ हुया उन्हनि जी बि कुझु असरु न पियो इलेक्शन ते? ॻाल्हि इहो आहे कि जॾहिं पार्टी तंज़ीम मज़बूत हूंदो आहे, पार्टी डिसिप्लिन हूंदो आहे, त हे तारीख़ जो मां चवां थो हिसो आहे कि सूबाई प्रेसिडेंट जो बि वज़ारत फुरे विया। न फुरणु खपे पार्टी जो, हालांकि उहा तव्हांखे मिली। हा, सरबराह ठीकु आहे। त ग्रुप बंदी कोई बि न हुयो पीपल्स पार्टी में। ग्रुप बंदी करण जो कोशिश करे विया कि पीपल्स पार्टी कमज़ोर थिए बलूचिस्तान में, जेको अॼु असां भुगतूं था। ठीकु आहे न। असांजा जेका सरबराह आहिनि, असांजा जेका वॾा आहिनि, हुनखे सोचणु खपे। अच्छा साईं, तव्हांजो सूबाई सदर जेको आहे हींअर जेका तंज़ीम साज़ी मौजूदा कंडीशन में आहे, तव्हां उन मां मुतमइन आहियो त जेका तव्हांजी बॉडी ठहियल आहिनि, तंज़ीम साज़ी जेका हिन वक़्त ते थियल आहे बलूचिस्तान, उन में तव्हां मुतमइन आहियो? ॻाल्हि इहो आहे कि मुतमिन इंसान उन माण्हू को थिए थो जंहिंजो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त हुजे। हाणे हिन जो ज़हनी तवाज़ुन ठीकु ई न आहे। मां सम्झां थो कि कोई बि दुनिया जो बि कंहिं बि डॉक्टर ते इन जो चेकअप करणु खपे त इन जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। ऐं पीपल्स पार्टी जो पुराणो साथी आहे, पीपल्स पार्टी जो जियालो आहे, ऐं चवंदा आहिनि न सिंधी में, जंहिंजा उमिरि 80 त हिन जा ॻाल्हि बि कसे। हाणे 60-70 में पुॼी वियो आहे, त हिन जी ख़ातिर जो थोरो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। त इन हवाले सां तव्हां पंहिंजी पार्टी क़यादत खे आगाह कयो आहे त बलूचिस्तान में का नई सिरे सां तंज़ीम साज़ी थिए? इस पार्टी जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो असांजो हिकिड़ो अहिड़ो इदारो हूंदो आहे, मतिलबु हू 4 सूबे में छे। पार्टी खे 100% मालूम आहे कि बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जो हशर छा आहे। बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जो हशर छा आहे। सिर्फ़ु तंज़ीमनि कागज़नि में पीपल्स पार्टी बलूचिस्तान में हाणे मौजूद आहे सिर्फ़ु ताज़ियाती पार्टी रहिजी वियो। इक़बाल सुबुह जो उत फिलानी जो ताज़ियत थियो, बाक़ी कुझु बि न आहे। बल्दियाती इलेक्शन में 7,723 काउंसलर, यूनियन काउंसलर जा जेका सीटियूं आहिनि, हिकिड़ो सीट मूंखे ॿुधा कंहिंजो नाहिली आहे। तुंहिंजो त न आहे, मीडिया जो त न आहे, असांजो त न आहे, हिननि जो आहे न। 1-2 जॻह ते
8000 सीटन में काउंसिलर में हिक बे जगह ते जेको वर्करन पंहिंजो पाण पैड जमो कया उनखे तीर जो निशान मिलियो या चागी में सरदार उमर गोरगेज पंहिंजो 7-8 सीट पंहिंजे पैड ते लिखी ॾिनो चए हे टिकट आहे हुतों जा ब्यूरोक्रेसी न सम्झो उनखे तीर न बाक़ी काथे असां ऐं सूबाई प्रेसिडेंट जो पुट आज़ाद बीहे त पोइ तव्हांजे सेनेटर रोज़ी ख़ान काकड़ जो भाउ त आज़ाद बीठो राजा रोज़ी ख़ान काकड़ जो जेको असांजो नाइब सदर आहे सूबे जो आज़ाद बीही करे पश्तूनख्वा खे सपोर्ट कयो ईअं न थींदो आहे पार्टियूं ईअं न हलंदा आहिनि हे शहीदनि जो पार्टी आहे ही पार्टी माण्हू सम्झनि था न पार्टी ख़तमु पार्टी वर्कर आहिनि तंज़ीम कमज़ोर आहे बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि जॾहिं बि मैदान ते निकिरी था सघनि मगर तंज़ीम कमज़ोर आहे बाक़ी तंज़ीम खे ठीकु करणु मां चाहियां थो की बाबा मां नथो हलाए सघियां मां अचां थो की चाबा वटि हलाए इन खे बलूचिस्तान में तो ख़बर आहे पीपल्स पार्टी खे हलाइण को मज़ाक न आहे सही नाज़रीन पीपल्स पार्टी जो मरकज़ी अॻवान हाजी अली मदद जतक असां सां गॾु आहे पर हिते वक़्तु थी वियो आहे हिकु वक़फ़े जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम कोयटा टाइम में एक दफ़ो ॿीहर भलीकार हाजी साहब पीपल्स पार्टी 5 साल बलूचिस्तान में हुकूमत कई यकीनन कोताहियूं त हर कंहिंखां थियंदियूं तव्हां खां बि थियूं हूंदियूं पर डिलीवर छा कयो तव्हां अहिड़ो कुझु ॻणाए सघंदो जेको तव्हांजी हुकूमत बलूचिस्तान जे अवाम लाइ कयो हुजे सभ खां पहिरियों जेतिरा बि असांजा कॉम्प्रस लीडर सरदार अख्तर मेंगल नवाब मरी जे फिलहाल 4-5 इन जूं केसूं ख़तमु करे असां के मोहब्बत में इज़ाफ़ो थिए बलूचिस्तान पैकेज पीपल्स पार्टी सही ऐं जेको बजट में इज़ाफ़ो थियो पाकिस्तान पीपल्स पार्टी गैस रियल्टी जेको असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु जेको हे फंड जे निस्बत उन में मक़दार में वठनि था ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी इन 5 साल में जेको बलूचिस्तान में नौकरियूं ॾिनो मां सम्झो कोई बि न ॾिनो बलूचिस्तान में 1000 नौकरियूं ऐं 10,000 बलूचिस्तान जे पैकेज बलूचिस्तान पैकेज में बेरोज़गारनि खे असां नौकरियूं ॾिनोसीं ऐं बलूचिस्तान जा जेका बलूचिस्तान कर्ज़दार हुयो सही बलूचिस्तान असांजे दौर में सॼा उन जा कर्ज़ा हो कयोसीं बलूचिस्तान में तारीख़ी कम थी विया तारीख़ी अॼु रोअनि था 100% मुलाज़िम जो तनख़्वाह वधियो हाणे ॾिस त सही ज़ुल्म आहे मुलाज़िम सां बसि पार्टी तो ख़बर अवामी पार्टी आहे उन बावजूद सदर आसिफ अली ज़रदारी साहब जो चवणु हुयो त उन्हनि बलूचिस्तान लाइ घणो कुझु कयो पर बलूचिस्तान जे दोस्तनि कुझु न कयो हक़ीक़त उनजो इशारो कंहिंजे तरफ़ हुयो इहो असां जेको सूबाई गवर्नमेंट हुयो फंड ज़रदारी पाण त अची असांजे मुंहं में त न ॾींदो हो न या हिते वेही ज़रदारी त उतो हर जीअं असां चवंदा हुआसीं सूबाई गवर्नमेंट उहो ॾींदो हो पर हिते जेको तो ख़बर आहे की नाहिली जे वजह खां कुझु न कुझु डिलीवर थिया कुझु न थिया अच्छा सर गवादर काशगर राहदारी वारो मामिलो बि हले बि थो पीपल्स पार्टी इन मामले में उनजो छा मौक़िफ़ आहे त जेका पुराणी राहदारी आहे उहा बहाल रहे या मौजूदा जेका वफ़ाक़ी हुकूमत जी ख़्वाहिश आहे त उन राहदारी खे तब्दील कयो वञे ॾिस न जेको बि पुराणो राहदारी आहे असांजो बहसी पीपल्स पार्टी जो न मां पीपल्स पार्टी जो को मतिलबु मरकज़ी उहिदेदार या सूबे दौरान मां हिकु वर्कर जे हैसियत सां चवां थो की पुराणो राहदारी बहाल थिए पुराणो राहदारी बहाल थिए त चङो आहे असां सभु खां पहिरियों हमसिया ममालिक मुल्क सां जेका पड़ोसी हुन सां पंहिंजो तालुकात ठीकु रखूं इंशाअल्लाह मामला ठीकु थी वेंदा अच्छा साईं 18 तरमीम बि तव्हांजी हुकूमत जो कारनामो हुयो त 18 तरमीम आई उनखां 18 तरमीम खां पोइ सूबनि खे वसीलनि जी मालिकी मिली उन ते अमल थींदे तव्हांखे नज़र अचे थो अगरि 50% अमल थिया अॼु हे ॾींहुं असां न ॾिसूं 50% अमल नथो थिए किथे अमल थिए थो सही
50% हा हींअर मौजूदा दौर में अगर अमल थे तो मां समझा तो पोइ कोई भी बलूचिस्तान या बलोच या बलूचिस्तानी कोई भी न रोया, अमल ही नथो थिए, सिर्फ़ु वो कागज़नि में रखे वेठा आहिनि, उहो जेको बि सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आहे इहा ईअं त न आहे। हिते हाजी साहब बलूचिस्तान में ख़ासि करे सिबी बेल्ट में बिजली टावर उॾाए वञनि था ऐं गैस पाइप लाइनुनि खे उॾारे वञे थो। सरदार अख्तर मेंगल जो चवणु आहे त इन में इल्ज़ाम लॻाए थो वञे कॉम्परस तां ॾांहुं, पर जेकॾहिं कॉम्परस त या मज़ामतकार या वेढ़ाक जेके आहिनि जेकॾहिं उहे इनखे टारगेट वठणु चाहिनि था, जेका ईरान खां बिजली अचे थी उहा उन्हनि वधीक आसानी आहे, हिकु सेकंड में उनखे तबाह करे सघनि था। पोइ इन में कहिड़ो चकर आहे, केरु थो उन्हनि खे तबाह करे? वाक़ई बि जेकॾहिं कॉम्परस या मज़ामतकार बिजली टावर उॾाइनि त पोइ जेको ईरान खां बिजली अचे थी मकरान डिवीज़न में उहो त हिकिड़े सेकंड में उॾाए सघनि था। उते नथो अहिड़ो वाक़ियो थिए, सिर्फ़ु हेॾे था थियनि। बिजली के मारण कमपरस्त जो कम बि न आहे कि बिजली के ये दहशत गर्दिन, ये जेका भी टावरन के मारन था सॼा इंडिया जा एजेंट आहिनि। ये चाहिनि था कि बलूचिस्तानी अवाम दरपदर थे न ज़रा। सरदार अख्तर मेंगल जो चवणु आहे त इन में इस्टेब्लिशमेंट जो हथ आहे, जो इहा बिजली वापसि थी वञे, उहा पंजाब में जेको शॉर्टफॉल आहे उनखे था पूरो कनि। सरदार अख्तर मेंगल बादशाह माण्हू आहे, उनजो पंहिंजो सोच आहे, हो हिकिड़ो पार्टी जो लीडर आहे, उन पार्टी खे पंहिंजो लीड करे थो। मां बहैसियत हिकिड़ो वर्कर जेको मां चवां सम्झां थो इहे ॻाल्हि न आहे, इहे ॻाल्हियूं त असां बलूचिस्तान खे तबाही जे तरफ़ ने आहिनि, इहे ई ॻाल्हियूं वॾनि जा। हो चवंदा आहिनि न नालो वॾो देह वैरान, इहे ॻाल्हियूं असांखे तबाह कयनि। ईअं न आहे, हे टावरनि खे या मस्जिदनि में या इमाम बारगाह में या ॿिए जॻह ते जेको दहशत गर्दी, ये सभु दहशत गर्द आहिनि, हे कोई क़ौम परस्त न आहिनि। उनजो छा ख़बर, अॻु बिजली खे मारनि था, तुंहिंजो पंज जिरेबा क्वेटा में आबाद थिए थो, बाग़ाव तबाह थी थो वञे। बलूचिस्तान जेको तो ख़बर आहे उहे बि पाणी जो कमी आहे। हीअ त दहशत गर्दी, ईअं पाकिस्तान में दहशत गर्दी था करनि, बलूचिस्तान हाज़ब बलूचिस्तान में पीपुल्स पार्टी जा कुझु अॻुवान पार्टी छॾे हलिया विया, के नून लीग ॾे विया, के काॾे हलिया विया। हाणे तव्हां वटि अहिड़ी का सजेशन आहे, का सलाह पार्टी अॻुवाननि खे ॾींदव त उन्हनि नाराज़ अॻुवाननि खे बि वापसि पार्टी में आंदो वञे, जंहिंसां पार्टी मज़बूत थिए? तव्हांजे नज़र में अहिड़ो जेके सिंसियर अॻुवान आहिनि घटि में घटि उन्हनि खे पार्टी में वापसि आणिजे, अहिड़ी का सलाह तव्हांजी? जेको सिंसियर अॻुवान हूंदा आहिनि उहो नाराज़ न थींदा आहिनि पार्टी को। हे मुफ़ाद परस्त जेको कमु कढे ऐं पार्टी छॾे वञनि, हिन सां ॻाल्हाइण बि मां सम्झां थो कि मुनासिबु न आहे। जेको पीपल्स पार्टी जो दौर में 5 साल खाए पी हिड़कारी हणी ऐं जॾहिं पीपल्स पार्टी ते वक़्तु ईंदो आहे त माण्हू छॾे वेंदा आहिनि। हिननि खे त नाराज़ न, हिननि खे त फसली बटेरा चवंदा आहिनि, वर्कर नाराज़ न हूंदा हुआ। जी हाजी लश्करी साहिबु हुयो, 5-7 MPs चई त मूंसां गॾु आहिनि, उहो वियो हलियो। हालांकि पीपल्स पार्टी हुनजे भाउ खे वज़ीर आला कयो, पाण खे सेनेटर बणायो, ऐं उन बावजूदि बि हू पार्टी छॾे वियो। जंहिं पार्टी में हींअर आहे शायदि उते बि अञा ताईं ख़ुशि न आहे, जो उते बि हुनखे का शइ मिली न आहे। त इन हवाले सां के अहिड़ा पार्टी जा अॻुवान जिन जो पार्टी में रत सत ॾिनल हुजे, उन्हनि खे वापसि आणण जे हवाले सां? हाजी लश्करी पहिरियों पाण त MP थिए, पोइ 7 MP उन सां गॾु थियनि। पाण हाराए खटे ज़िंदगी में हिकु चकर को 20 साल अॻु में खटियो हो, कहिड़ा 7 MP इन सां गॾु हो। पीपल्स पार्टी खे दुआ करे जेको पीपल्स पार्टी जे दौर में सभु खटे, हाणे नून लीग जो हवा नून लीग जे लाइ हले पियो, ब्यूरोक्रेसी नून लीग जे लाइ, सॼा सिस्टम नून लीग जे लाइ कमु करे पियो, उन दौरान हारायो। ॾिस न, मेंबर सभु पीपल्स पार्टी जा हूंदा आहिनि, मेंबर, ठीकु आहे न। हाजी लश्करी जो भाउ वज़ीर आला, पाण सेनेटर, सूबाई सदर, त अञा पीपल्स पार्टी छा करे? पीपल्स पार्टी उन खे पाकिस्तान लेवल ते लीडर ठाहियो, तारीख़ आहे। पीपल्स पार्टी उन खे पाकिस्तान लेवल ते लीडर ठाहियो, वरना हाजी लश्करी पीपल्स पार्टी को अॻु में PMP जो जनरल सेक्रेटरी हूंदो क्वेटा डिस्ट्रिक्ट जो, नवाबी पंहिंजे जॻह ते, मगर PMP जो डिस्ट्रिक्ट जो जनरल सेक्रेटरी हूंदो हो। पीपल्स पार्टी उन खे हिकिड़ो पाकिस्तान जो सभ खां वॾो पार्टी उन खे सूबाई प्रेसिडेंट ठाहियो, वरी गवर्नमेंट ठाहियो, भाउ खे वज़ीर आला ठाहियो, वरी पाण खे सदर पंहिंजो सेनेटर ठाहियो। इन खां वधीक त पीपल्स पार्टी कुझु बि नथो ॾेई सघे। अच्छा जी, पीपल्स पार्टी में इहे उन हवाले सां अफ़वाह उथारिया विया त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल साहब में के इख़्तिलाफ़ आहिनि, इहे सिर्फ़ु अफ़वाह हुया या वाक़ई बि कुझु ॻाल्हियुनि ते के नज़रियाती या पार्टी हवाले सां के इख़्तिलाफ़?
ॻाल्हि इहो आहे की पीपल्स पार्टी 1968 में बणियो न, उन्ही को वठी अॼु ताणी पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ हिकिड़ो अहिड़ो गुरोह आहे जेको प्रोपगंडा हलाए थो। हिकिड़े जो पुट बि हिकिड़ो हुजे जंहिंजो नालो बिलावल हुजे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो उन में खून भुट्टे ख़ानदान जो हुजे ऐं ज़रदारी साहिब ऐं बिलावल भुट्टो में कॾहिं बि नाराज़गी न थींदो। इहे सभु अफ़वाह आहिनि। बिलावल असांजो लीडर आहे, इंशा अल्लाह ताला ईंदो, लीड कंदो। पीपल्स पार्टी उहो ई 88 वारो पीपल्स पार्टी थींदो जेका बि असांखे छॾे विया। तारीख़ गवाह सभु 600 700 700 वोट वठी हाराए विया। काथे आहिनि अॼु उहो माण्हू? उहो हीरो थी विया पीपल्स पार्टी जे दौर में, अॼु ज़ीरो आहिनि। उन्हनि जो गवर्नमेंट जंहिं बि गवर्नमेंट में हलिया विया अॼु ज़ीरो आहिनि। कोई पुछण वारो न आहे। अॼु असां वर्कर पोइ बि हर जॻह ते माण्हू असांखे अल्हम्दुलिल्लाह सुञाणनि था। हाजी साहब, बलूचिस्तान जे हवाले सां पीपल्स पार्टी, तव्हां छा था सम्झो त ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी जी बलूचिस्तान में छा पोज़ीशन हूंदी? अगरि हे इलेक्शन जहिड़ो इलेक्शन थियो त इहो ई पोज़ीशन असांजो थींदो। अगरि साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन तारीख़ में कॾहिं बि पीपल्स पार्टी मतिलबु कॾहिं बि इन मुल्क में शफ़ाफ़ इलेक्शन थियो त पीपल्स पार्टी खटी वेंदो इंशा अल्लाह जे हुकुम सां। पीपल्स पार्टी बलूचिस्तान में आहे, पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि, पीपल्स पार्टी जा सपोर्टर आहिनि, पीपल्स पार्टी के माण्हू चाहिनि था, पीपल्स पार्टी के मज़दूर चाहिनि था, पीपल्स पार्टी के ग़रीब दहकान जेका बि आहिनि चाहिनि था। पर वोट पीपल्स पार्टी जो निशान ते ऐं जॾहिं ऐलान वरी अलाए कहिड़े निशान ते हूंदो आहे, ईअं न थिए। शफ़ाफ़ इलेक्शन ते पीपल्स पार्टी मैदान खटी वेंदो इंशा अल्लाह। शफ़ाफ़ इलेक्शन त हाणे हीअ जेका इलेक्शन थी हिनखे त कोई बि शफ़ाफ़ इलेक्शन चवे बि नथो ऐं कंहिं एहतजाज बि न कयो। त पीपल्स पार्टी बि छो इलेक्शन जे इन नतीजनि ख़िलाफ़ को एहतजाज न कयो? हिते छा पूरे मुल्क में एहतजाज न कयो? इन जो छा सबबु हुयो? ॾिस न, पीपल्स पार्टी इहो ई त कुर्बानी आहे पीपल्स पार्टी जो। हिन मुल्क जे लाइ जेतिरो कुर्बानी पीपल्स पार्टी ॾिनो आहे, मां चयो तारीख़ में कोई पार्टी बि न ॾिनो आहे। असां सां तारीख़ में धांधली थियो आहे, पोइ बि असां हिन मुल्क जे लाइ, जमहूरियत जे लाइ असां उन खे क़बूल कयऊं। हे टियों इलेक्शन आहे जॾहिं मुल्क ठहियो आहे, पीपल्स पार्टी खे टियों चकर हाराइनि था। मोहतरमा खे शहीद कया, पीपल्स पार्टी पाकिस्तान खपे जो नारो हयो अॼु, पोइ बि असांखे हाराया। तूं जेतिरा बि पार्टी वजूद में आहिनि पाकिस्तान में, को दुंबो त कुर्बान करे ॾिसनि, पोइ उन्हनि ख़बर पवंदो कुर्बानी छा खे चवनि। असां हज़ारे वर्कर कुर्बान, हज़ारे वर्कर कोड़ा खाधा, पूरो क़यादत शहीद थी वियो। पोइ बि अञा बि अगरि पीपल्स पार्टी खे ठपो हणी हाराइनि था त पोइ असां कुझु नथा चई सघूं। अच्छा जी, हिते बलूचिस्तान में नई मुस्लिम लीग, बलूचिस्तान मुस्लिम लीग नाले सां पार्टी ठाहिण जो ऐलान कयो जान जमाली, स्पीकर बलूचिस्तान। तव्हां छा था सम्झो हिकु सियासी वर्कर जी हैसियत में त अहिड़ी का पार्टी नई हिकिड़ी अचे थी बलूचिस्तान में, त उनजो मुस्तक़बिल तव्हांखे कीअं थो नज़र अचे? मां तोखे ॿुधायां, अलिफ वठी को मीम ताणी नून ठहियो आहे। ही जॾहिं बि कंहिंजो बि गवर्नमेंट ईंदो, नून जो ईंदो त नून आहे, मीम जो ईंदो त मीम आहे, काफ़ जो ईंदो त काफ़ आहे, हुनजो अशर इहो थींदो जीअं काफ़ लीक जो आहे। नून लीक, हे जेका नून लीक ज़हन वारा माण्हू आहिनि न, हिन जो कोई मुस्तक़बिल न आहे। हे वर्कर न आहिनि, हे हिकु जॻह ते टिकण वारा न आहिनि माण्हू। हर दौर में पार्टी था बदिलनि, नफ़रत करनि था माण्हू अहिड़े माण्हुनि खां। छो ईअं करनि था यार? ऐं असांजा वॾा नाले वारा माण्हू आहिनि, बलूचिस्तान जा क़बाइली सरबराह आहिनि, ऐं पाण खे असां बलोच बि सॾायूं ऐं हरकत बि ईअं मतिलबु छा अल्फाज़ इस्तेमालु करो, हरकत बि अहिड़ा करूं, वरी बि असां चऊं असां बलोचूं। मां चवां त माण्हू खिलनि था असां ते। हिकु प्रोग्राम में ॾिस त फिलानी पार्टी जा रहनुमा, वरी को ॿिए प्रोग्राम में ॾिस त क्यू लीग जो रहनुमा, टे प्रोग्राम में ॾिस त मीम जो रहनुमा। ईअं माण्हू मतिलबु चङो नथो लॻे। कुर्सी लीग मतिलबु या कुर्सी लीग, कुर्सी लीग, कुर्सी लीग, मौसूम लीग, अहिड़े तरीक़े सां थींदो। हींअर जे ताज़ो बरसातूं वसियूं आहिनि, जाफराबाद, डेरा मुराद जमाली, नसीराबाद डिवीज़न सख़्तु मुतासिर थी आहे, फ़सुल तबाह थिया आहिनि। हुकूमती हवाले सां का अहिड़ी शइ नज़र न पई अचे त को हुते उन्हनि जी आबादगारनि जी का इमदाद थिए, या वरी कुझु पश्तून बेल्ट में अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते मुर्गो ई ख़ुश्क साली आहे, त
त इन्हनि सभिनी जे हूंदे तव्हांखे हुकूमत किथे नज़र अचे थी, त किथे हुकूमत नज़र अचे थी? हाँ बिल्कुलु, हुकूमत रिकॉर्डिंग जे सवदा में असांखे नज़र अचे थो, हुकूमत करप्शन में असांखे नज़र अचे थो, हुकूमत बलोचिस्तान जा तमामु जेका मादनियात हुननि खे विकिणण में असांखे नज़र अचे थो, मगर न पश्तूल बेल्ट में जेको ख़ुश्क साली आहे या आबादी नथो थिए उते हुकूमत न आहे, न जाफराबाद नसीराबाद में जेको बि गड़ो किरियो फसलूं तबाह थिया हुते ग़रीबनि जो विच में हुकूमत असांखे नज़र नथो अचे। बाक़ी करप्शन में, धांधली में ऐं जेको रिकॉर्डिक में ऐं बलूचिस्तान जा जेका बि मादन उन्हनि खे विकिणण में हुकूमत असांखे नज़र अचे थो, बाक़ी हिन जॻह ते असांखे हुकूमत नज़र नथो अचे। अच्छा साईं, हिते बलूचिस्तान जे हवाले सां, अमन अमान जे हवाले सां घटि में घटि इहा ॻाल्हि तव्हां तस्लीम कंदो त हिन मौजूदा सूबाई हुकूमत घटि में घटि अमन ते काफ़ी कंट्रोल कयो आहे, इनखे तव्हां तस्लीम कंदो? बिल्कुलु, बहैसियत हिकिड़ो वर्कर मौजूदा सूबाई हुकूमत में अमन अमान थोरो ठीकु आहे, मगर मां हिकिड़ो ॻाल्हि चवां थो कि जॾहिं बि मुहबे वतन जेको पाकिस्तान परस्त, ठीकु आहे न, हिकिड़ो हूंदो आहे क़ौम परस्त, हिकिड़ो हूंदो आहे पेट परस्त, हिकिड़ो हूंदो आहे छा परस्त। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे पाकिस्तान परस्त, असां हमेशह पाकिस्तान खे बचाइण वारा ऐं पाकिस्तान जे लाइ सिर ॾियण वारा, मुल्क जे लाइ हर रत जो बुड़ो ॾियण वारा, मगर जेसि ताणी पाकिस्तान परस्तनि खे बलूचिस्तान में नज़र अंदाज़ कंदा त इहो ई हशर हूंदो। अॼु उन माण्हुनि खे मुसलत कया जेको असांखे, असांजे मुल्क खे, असांजे झंडे खे हे माज़रत सां ऐं गारियूं ॾींदा हुआ। कीअं मसइलो हल थींदो? तूं हिन मुल्क जे लाइ कुर्बानी ॾे, मुल्क जो जे लाइ हज़ारे वर्कर लीडरूं कुर्बान, पोइ बि तोखे साइड ते दीवार ते हणनि था, दुख त थींदो आहे। अच्छा साईं, गवादर मनसूबो उहो तव्हां उनखे, उनजो जेको मुस्तक़बिल आहे तव्हांखे कीअं थो नज़र अचे? छाकाणि त तव्हांजी हुकूमत दौरान बि तमामु घणो पैसो गवादर मनसूबनि ते ख़र्च कयो वियो, हाणे तव्हांखे उनजो मुस्तक़बिल कीअं थो नज़र अचे? उनजो मुस्तक़बिल, छाकाणि त उते माण्हू चवंदा त असांखे पीअण जो पाणी बि न आहे। ग्वादर ॾिस न, अहिड़ो हिकिड़ो इलाइक़ो आहे, अगरि ईमानदारी सां ग्वादर खे फ़ाल कजे त मां सम्झां थो पूरो पाकिस्तान खे काफ़ी आहे। मगर बदकिस्मती सां दुबई काथे छॾंदो कि ग्वादर फ़ाल थिए, ॿिया कुवतूं काथे छॾंदा कि ग्वादर फ़ाल थिए। असांजो दौर में तूं पाण ॾिठो कि केतिरो कोशिश करे विया माण्हुनि जा ज़मीन ते, हिन ते तरक़ियाती कमूं ऐं ग्वादर फ़ाल थिए। जीअं असां गवर्नमेंट ख़तमु, ग्वादर वरी ज़ीरो ते अची वियो। ग्वादर खे फ़ाल करणु खपे, हिन में बलूचिस्तान जो हर हिकु माण्हू खे फ़ाइदो हूंदो, बल्कि पूरो पाकिस्तान खे फ़ाइदो हूंदो। पूरो पाकिस्तान जा तमामु क़ौमूं ग्वादर में ज़मीन वठनि, ग्वादर आबाद थिए। ग्वादर हिकिड़ो, मां चवां थो दुनिया में हिकिड़ो पहलू नंबर आहे या ॿियों या टियों ईअं पोर्ट आहे। दुबई छा आहे? दुबई त हेतिरो आहे, उहो काथे चाहे थो कि ग्वादर फ़ाल थिए ऐं असां पोइ ते वञूं। मतिलबु आलमी कुवतूं नथियूं चाहिनि, आलमी कुवतूं बिल्कुलु नथा चाहिनि कि ग्वादर फ़ाल थिए। ग्वादर खे फ़ाल करणु खपे त बलूचिस्तान में इनकलाब अची हा, वञे, बिल्कुलु। पूरे मुल्क में। हा, पूरे मुल्क में पर आबादी अधु पाकिस्तान आहे रक़बे जे लिहाज़ सां, आबादी असांजो 1 करोड़ आहे, कराची 2.5 करोड़ आहे। त बलूचिस्तान मां सम्झां थो कि पूरो पाकिस्तान जी आवाम खे काफ़ी आहे। जेका बलूचिस्तान में मादियानियात आहे, जेको बलूचिस्तान में माल आहे। अच्छा जी, जनरल मुशर्रफ साहब बि पार्टी ठाही आहे, जलसा जुलूस करे थो, प्रोग्रामनि में बि वेहे थो, तव्हांखे उनजी सियासी मुस्तक़बिल कीअं थो नज़र अचे? ऐं उनखां अलावा जेको उन ते केसिस जेके जिन केसनि में आहे, मोहतरमा जो केस बि आहे, नवाब बुगटी केस आहे, मुख़्तलिफ़ ॿिया बि उन ते केस आहिनि, त उन्हनि में बि तव्हांखे नज़र अचे थो त उनखे का सज़ा ईंदी? इहे सवाल जा 2 हिसा आहिनि, त छा मुशर्रफ खे इन्हनि हवाले सां सज़ा ईंदी या न ईंदी? ऐं ॿियो आहे इहो त उनजो सियासी मुस्तक़बिल तव्हांखे कीअं थो नज़र अचे? पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं कंहिं जर्नैल खे सज़ा ॾिनो वियो आहे? कॾहिं बि न ॾिनो वियो आहे। हे त अवामी लीडरनि खे हमेशह, भुट्टे जहिड़े लीडरनि खे, मोहतरमा जहिड़े लीडरनि खे, मुर्तज़ा, शहनवाज़ अहिड़े लीडरनि खे फांसी या हुनखे मारे शहीद था करनि। मुशर्रफ खे मां चवां थो हिन जो किसो ई ख़तमु थी वियो, हिन जो किसो ई ख़तमु थी वियो। हे सियासी कामयाब मतिलबु उहो यतीम थी वियो, बाक़ी हुनखे सज़ा कोन थींदो। काफ लीग ठाहियो, किथे अॼुकल्ह काफ लीग त न आहे। कोई बि पार्टी ठाहे, मुशर्रफ जो कोई सियासी मुस्तक़बिल न आहे, मगर मुशर्रफ खे सज़ा न थींदो छो हो जर्नैल आहे
अॻे तूं असां हुजूं हा त इन टाइम असां फाहो चढ़ी वञूं हा। नाज़रीन, इन ते असांजे कोयटा टाइम प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं हकीम सेठार खे ॾींदा इजाज़त। अला वाही।